हमदर्द न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासूं। टंडो आदम सिटी पुलिस हथां चौकीदार मुबीना तौर क़त्ल। वारसन पारां लाश सिटी थाणे आॾो रखी एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। टायरनि खे बाहियूं रोड ब्लॉक। ट्रैफिक मुअतल। धरणो मुसलसल 6 कलाकनि ताईं जारी रहियो। सख़्त एहतिजाज खां पोइ मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। SHO सिटी ASI ऐं वॾो मुंशी मुअतल। रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल 3 ॾींहुं टंडो आदम सिटी पुलिस महमदी कॉलोनी में कुझु ॾींहं अॻु हिकु औरत कौसर दादली जे घरां थियल चोरी वारे वाक़िए में शक जे बुनियाद ते इलाइक़े जे चौकीदार जुम्मन हाजाणो खे गिरफ़्तार करे थाणे ते चोरी बासण लाइ खेसि ज़हनी टार्चर कयो वियो, जंहिं जे नतीजे में संदसि तबियत ख़राब थी वई। पुलिस वारसनि खे घुराए चौकीदार जुम्मन हाजाणो खे उन्हनि हवाले करे छॾियो, जेकी खेसि पहिरीं टंडो आदम जी निजी अस्पताल खणाए विया, जितां जवाब मिलण बाद सिविल अस्पताल हैदराबाद में दाख़िल कयो वियो, जिते हू फोत थी वियो। अहिड़े वाक़िए खां पोइ मक़तूल जे वारसनि लाश खणी सिटी थाणे आॾो महमदी चौक ते रखी सख़्त एहतिजाज कयो। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा रहिया। धरणे जी क़यादत फोत थींदड़ जुम्मन जे भाउ इमामुद्दीन हाजाणो, टंडो आदम बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी शेर अली भेण रियाज़ अली शेख करे रहिया हुआ। हमदर्द न्यूज़ में फ़िलहाल एतिरो। ॾिसंदा रहो हमदर्द न्यूज़।